रिपोर्टर महबूब बरोही सां। जी महबूब बरोही, छते में छा सूरत हाल आहे? जी, छते में भी अॼु सिंध हुकूमत जे हिदायतनि ते कोरोना वायरस जे ख़दशे सबबि सख़्त लॉकडाउन वारी सूरत आहे। समूरा कारोबारी मर्कज़ शहर जा उहे बंदि पियल आहिनि। जेके सब्जी वारा दुकान आहिनि उहे ज़रूरु खुलियल आहिनि, राशन वारा ऐं मेडिकल स्टोर। बाक़ी कारोबारी वर्कर्स शाही बाज़ार जा सभई बंदि पियल आहिनि। रोड रस्तनि ते बि जेका ट्रैफिक मामूल खां घटि आहे, ज़रूरु चुरपुर आहे। माण्हुनि जी जेका सख़्त लॉकडाउन जे बावजूदि कुझु माण्हू जेके आहिनि ॿाहिरि निकिरनि था ऐं रोड ते जेका आहे क़ौमी शाहरा ते रोड जेके गाॾियूं आहिनि उहे हलंदे नज़र अचनि थियूं, पर कारोबारी मर्कज़ जेके आहिनि शाही बाज़ार जा उहे सभु बंदि पियल आहिनि। ऐं कुझु हंधनि ते जेके माण्हू जी चुरपुर नज़र अचे थी, उते पुलिस चुरपुर में नज़र अचे थी, पुलिस उते पहुचे थी ऐं उन्हनि माण्हुनि खे मुंतशिर करे थी, हटाए थी उतां। इहा सिलसिलो सुबुह खां वठी जारी आहे, पर मजबूरी तौर ते समूरा कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे बंदि पियल आहिनि। जी महबूब बरोही, अपडेट करण लाइ जी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयूं पिया छठे मां, जिथे स्मार्ट लॉकडाउन शुरू थी वियो आहे ऐं खुलियल दुकान जेके आहिनि बंदि कराया विया आहिनि। शॉपिंग मॉल्स बि बंदि आहिनि, जॾहिं त सिर्फ़ु किरियाने जा दुकान खुलियल रहंदा। तव्हांखे अपडेट कयां पिया नाज़रीन, हैदराबाद में भी इहा ई सूरत हाल आहे। छठे में भी अॼोके ॾींहं में सख़्त लॉकडाउन कयो वियो आहे, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस पारां कार्रवाई करे दुकाननि खे बंदि करायो वियो आहे। जंहिं दुकाननि SOP ते अमल न कयो आहे उन्हनि खे बंदि करायो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, रुगो सीधे सामान जा दुकान ऐं मेडिकल स्टोर्स खोलण ते पाबंदी न आहे। केतिरनि ई शहरनि में पुलिस कार्रवाई करे खुलियल दुकान बंदि कराए छॾिया आहिनि। सिंध जी सूरत हाल बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। सिंध में 2 ॾींहंनि लाइ स्मार्ट लॉकडाउन जारी थी वियो आहे। मुकमल दुकान बंदि कराया विया आहिनि। कारोबारी मर्कज़, मॉल्स वग़ैरह बंदि कराया विया आहिनि। केतिरनि ई शहरनि में पुलिस कार्रवाई करे खुलियल दुकाननि खे बंदि कयो वियो आहे। सिंध में 2 ॾींहंनि लाइ स्मार्ट लॉकडाउन शुरू थी वियो आहे। रुगो सीधे सामान जा दुकान ऐं मेडिकल स्टोर्स खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। तव्हांखे अपडेट कयूंसीं, केतिरनि ई शहरनि में पुलिस कार्रवाई करे खुलियल दुकान बंदि कराए छॾिया। तव्हांखे अपडेट कयां पिया नाज़रीन, सिंध में 2 ॾींहंनि लाइ स्मार्ट लॉकडाउन शुरू थी वियो